खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसात जे पाणी बीहण सबबि खिपरो वाह जी कंदी ते वेठल ॿोड़ मुतासिरीन सख़्त परेशान आहिनि। बुडी बुडी वई या सिंधड़ी बुडी वई। हिननि जो चवणु आहे त बरसातनि जो पाणी घरनि में अचण सबबि असांजा कचा घर किरी पट पइजी विया आहिनि, जंहिं करे असां खिपरो वाह जी कंदी ते वेहण ते मजबूर थी विया आहियूं। असीं पंहिंजे घर खां बेघर थी वियासीं। ॾिसी माण्हुनि जा गोड़ा जी जिंदड़ी बुडी वई। इन मुश्किल जे वक़्त में केर बि असांजी सार लहण न आयो। बरसातनि जो पाणी बीहण सबबि असीं हाणे खिपरो वाह जी कंदी ते वेठा आहियूं। असां वसवारनि खां मुतालबो करियूं था त असांजी माली सहायता कई वञे। असांजे इलाइक़े में पाणी खे हंगामी बुनियादनि ते नेकाली ॾिनी वञे, जीअं असीं वापसि पंहिंजे घर वञी रही सघूं। बुडी 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 वई या सिंधड़ी बुडी वई। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी